जी नाज़रीन, अॼु पखो शहर में मोटरवे पुलिस जे तरफ़ां कश्मीरन जे यकदर्जी जे हवाले सां हिकु शानदार रैली कढी वई आहे। ये रैली हर साल वांगुरु कश्मीर जे यकजहती जे ॾियारे जे सिलसिले में मल्हाई वेंदी आहे, जेका असां लाड़काणे खां वठी पंहिंजी जेका बीट आहे, बीट 6 लाड़काणो, रते दरे खां वठी नसीराबाद ताईं, इन में असां लाड़काणे खां वठी वॻड़नि ताईं इहा रैली कढंदा आहियूं ऐं अॼु बि इहो सिलसिलो जारी आहे। असां लाड़काणे खां निकिता आहियूं, इंशाल्लाह वॻड़नि ताईं इहा रैली असां पूरी कंदा। यकजहती जो इज़हार कयूं था ऐं उन ते जेका इंडिया जी बर्बरियत आहे उन जे ख़िलाफ़ु असां उन्हनि भाइरनि पंहिंजनि कश्मीरनि सां असां पंहिंजो यकजहती जो ॾियारो मल्हाईंदा। इंशाल्लाह कंहिं ॾींहुं कश्मीर आज़ादु थींदो ऐं पाकिस्तान जो हिसो बणंदो। जीअं त कश्मीर पाकिस्तान जो हिसो ई आहे, इंशाल्लाह इहो पाकिस्तान जो हिसो ई रहंदो जॾहिं बि थी। इंशाल्लाह असां कश्मीर सां गॾु आहियूं। जी नाज़रीन, इन रैली जे अॻुवाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि उहो चयो त कश्मीर बनेगा पाकिस्तान जो नारो हणी हिननि पाक फ़ौज सां हिमायत जो ऐलान कयो आहे। कैमरामैन खानमोहन चैनो सां गॾु अलीगुल मुगेरी, सिंध टीवी न्यूज़।